न ॼाण त असांजी सहेली नाज़ा कॾहिं ईंदी ऐं अची पंहिंजो घर संभालींदी। राणी, मूं त सोचे छॾियो आहे, हाणे जॾहिं बि हिते ईंदी न, मां हुन सां किटी करे छॾींदसि ऐं असुल बि कान ॻाल्हाईंदसि। उहो सिक पन मां हिते पहुचंदी ऐं मथां वरी असां हुन सां किटी कई त हू मांदी थी पवंदी। जॾहिं असांखे एॾी सज़ा ॾेई वई आहे त छा हुनखे सज़ा न मिलणु घुरिजे? उन लाइ इहा सज़ा थोरी आहे जो हू असां खां सवाइ अकेली शहर में भटकंदी रहे थी। कहिड़ी ख़बर मतां हू शहर जी रोशनियुनि में गुम थी वई हुजे ऐं तमामु घणी ख़ुशि हुजे, असांखे यादि बि न कंदी हुजे। इहे थी नथो सघे जो नाज़ा खे हिन मिटी जी महक यादि न ईंदी हुजे। नाज़ा खे त असां सां गॾु घरनि जा लेपा पोचारींदे यादि ईंदा हूंदा। नाज़ा जो त शहर में हिकु हिकु ॾींहुं क़यामत जहिड़ो गुज़रंदो हूंदो। जेकॾहिं हुनखे पर हुजनि हा न त हिते उॾामी अचे हा। राणी, ख़ुदा कंदो जल्द अची वेंदी। तूं सही थी चईं, असांजी हुन खां सिवा नथी सरे, पोइ हुनजी असां खां सिवा कीअं सरंदी? जी कुंज वलर खां अलॻि थी वेगाणी बणिजी वेंदी आहे, ईअं ई नाज़ा असां खां सवाइ उदास हूंदी। राजन, यार सफ़ा थकिजी पिया। मां चवां थो कुझु साई पटियूं, अॻिते हली चाह था पियूं, पोइ अॻिते वधूं था। जेका तुंहिंजी मर्ज़ी, पर मां कोन थकी। हा, राजन पंधु कंदो आहे त बि कोन थकिबो आहे, हे त फटफटीअ ते आहे। हलो वियो, अॻिते हली चाह था पियूं। हलो हलो। साहिब, वठा न हूंदा महक आया, विकिरण तव्हांजी इजाज़त हुजे त मां उन्हनि सां मिली वियुसि। उन्हनि सां मिलण में तोखे केरु नथो रोके सघे, तूं भली वञ। तव्हांखे ॿुधाइण लाज़िमी आहे न सर। तूं भली वञ उन्हनि ॾे ऐं वञी ॻोठ जो हाल वठी अचु। जेतिरी तुंहिंजी दिलि चवे तूं हुन सां कचहरी करे पोइ मोटी आ। महिरबानी साहिब, वॾी महिरबानी। पप्पा, मोर केॾो न सादो आहे, हर ॻाल्हि जी इजाज़त वठी वेंदो आहे। इहा ई हिन जी ॻाल्हि मूंखे पसंदि आहे न बाबा। ॿियो आहे खादम कंहिं न कम जो, जॾहिं बि कंहिं कम सां वञे न कलाक ऐं कलाक गुम, ऐं असां हुनजो ठाहे इंतज़ारु कयूं। हा पप्पा, हाणे दिलि थी चवे त खादिम खे कम खां जवाबु ॾेई छॾियो। मुनासिबु न आहे मां, हू रोज़ी सां लॻल आहे ऐं कम सां जवाबु ॾियणु सुठो नथो लॻे। हा पप्पा, हुन करे त जवाबु नथा ॾियूंसि। हाणे इन्हनि ॻाल्हियुनि खे छॾु। बाक़ी हाणे तूं मूंखे इहा ॻाल्हि ॿुधाए पंहिंजे सौट जे बारे में, त तूं राज़ी आहीं या न आहीं? जेकॾहिं बाबा तूं राज़ी आहीं त मां मङणी तारीख़ रखी छॾियां। ठीकु आहे पप्पा, मां मङणी कंदसि, पर 2 साल ताईं मां शादी न कंदसि, छो जो मूंखे सौट खे आज़माइणो आहे। ऐं जेकॾहिं सौट न सुधरियो न त मां इहा मङणी ख़तम भी करे सघां थी। सोप सीरियल मोहब्बतुनि जो माग तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।